ख़बर शेयर कई पिया कुम्मा रिपोर्ट परवेज़ अली मलाह जी रिपोर्ट मुताबिक़ ख़बर शेयर कई पिया अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट नापा पारां होली के हवाले से मज़हबी हम आहंगी ते सावल गऊ जी लिखियल ड्रामो प्रकाश कुमार के डायरेक्शन में जन्म जन्म जा रिश्ता पेश किया वियो। ड्रामे में हज़ारनि की तादाद में शहरिन शिरकत कई। ड्रामो हिंदू और मुसलमान के बिन घरन की सीटन ते मुश्तमिल हुयो। ड्रामे में हिंदू मुसलमान जो पान में बदी इको और एक ॿिए की खुशी और दुखन में गड हुजण के ॾेखारियो वियो। ड्रामे में सिंध के नाले वारन अदाकारन खीरो बुर्डो उर्फ मासाद सानिया बलोच ऐं अज़ीम सोमरो काजी सरफराज गायल गुलाम फरीद नूरी खान ऐं ॿियनि हिस्सो वरितो। दीवान के किरदार में गुलाम फरीद गायल ऐं सानिया बलोच बेहतरीन निभायो, जॾहिं त मज़ाहिया किरदार में खीरो बुर्डो माण्हुनि खे खूब खिलायो। उन मौके ते ड्रामे में मौजूद हिंदू पंचायत के अगवान मुख्य सूरतमल ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असां नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट नापा जा तमाम तौराइता आहियूं, जो नापा असां दीवाननि जे शहर में असांजी ख़ुशी जी ॾिण के मद्देनज़र रखंदे स्टेज ड्रामे जो इंतकाद कयो, जंहिंमें पहिरियों भेरो असांजे शहर वासियुनि ड्रामो साम्हूं वेही ॾिठो ऐं इंजॉय कयो।